शहदादकोट खां गुलज़ार अहमद चांडिया जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट में वधंदड़ बदअमनी ऐं मुर्गीअ जे वापारी ज़ाहिद सीलरो हुसैन सीलरो जे घर मां 50 लख रुपयनि खां वधीक थियल चोरी वापसि न कराइण तां नौजवान सिल रायतात ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाननि पारां SHO बी सेक्शन अब्दुल मजीद नारे जो ख़िलाफ़ ॿिए ॾींहं ते बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि कोटू मोटू चौक ते पहुची धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ज़ुल्फ़कार सीलरो, ख़ुबदार सीलरो, मीर जतो, हमल खुश्क, शबीर मगसी, अनवर मुगल, ज़ाहिद हुसैन सीलरो, मोतबर चांडियो, अख्तियार जमाली, इरफान सीलरो, आसिफ मगसी, मोहसन मीर जत ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बी सेक्शन थाणे जे हद मां चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस ॾोहारियुनि जो साथारी बणियल आहे, जंहिं करे शहरी ऐं कारोबारी माण्हू ॾोहारियुनि जे रहमो करम ते छॾियल आहिनि। पुलिस ॾोहनि ते कंट्रोल कराइण बजाए अघूरनि रसूतल आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त 15 ॾींहं अॻु चोर मुर्गीअ जे वापारी ज़ाहिद हुसैन सीलरो जे घर मां 10 तोला सोना ज़ेवर ऐं 9.5 लख रुपया रोक चोरी करे विया। उन्हनि चोरनि खे ए सेक्शन थाणे जे नाइट गश्त इंचार्ज पुलिस एहलकार सईद कंबो ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि पकड़े चोरी कयल सामान पाण फॿाइण ऐं चोरनि मथां केस दाख़िल करे लाकअप कयो। पर पुलिस एहलकार चोरी कयल 10 तोला सोना ज़ेवर ऐं 9.5 लख रुपया रक़म ॾियण लाइ तयारु न आहिनि। अॻूणनि IG सिंध DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त चोरनि खां हथ कयल सोना ज़ेवर ऐं रोक रक़म मुतासिर वापारी ज़ाहिद हुसैन सीलरो खे वापसि कराई शहर जो अमन बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।